बाबो हिकिड़े ॾींहुं मां विस्की पियो पीआई मथे। मां वियुमि ख़र्ची वठणु, मां ॿ टे रुपया वठां शाम जा वञा थो संगत ॾे। मां चयो 100 खनि वठांसि वञी। वञा त भाई वेठो हुई हुते माधुरी जो गानो पियो हलाई। कहिड़ो गानो? हा, इहो मुझे प्यार करना सबके सामने। हे बाबा ईअं माना ईअं पेक हथ में हुजे ईअं तारा वॾा थी वई बाबे जा टीवीअ खे बि ॾिसई पोइ ऐं पेक में बि हथु ढुक हणी वरी ईअं बुक भरे मुङेरनि जो वात में पियो हुजे। इहो बि न त को छिले खावां, एॾो माधुरीअ में गुम थी हुई जो छिलण जी बि ख़बर न हुयसि। मुङेरो छिलियल आहियां माना खल चढ़ियल आहे मुङेरे ते, बुखियो हिकु ईअं पियो ॾिसई माधुरीअ खे। मां हिन खे बि ॾिसां पियो ऐं टीवीअ खे बि ॾिसां पियो ऐं हिन हालत खे बि ॾिसां पियो जेका थिए पई। मां उते ई सम्झी वियुमि वारो इहो हरामी मुंडिया, इहो पक दिमाग़ ई दिमाग़ में माधुरीअ खे जीअंदो हूंदो या सोचींदो हूंदो त मां कंहिं वॾे तख़्त ते वेठो आहियां ऐं हीअ मुंहिंजे लाइ थी नचे सिर्फ़ु। माना इहो हिकिड़ो इंसान जी फितरत नशे में माना वरी उहो गाइबु थी वियो, गाइबु पी वेंदो हुई मूं वारो गाइबु।